नाज़रीन, अॼु एकता ॾियारे जे हवाले सां ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। एकता सक़ाफ़ती ॾियारे जी मुख्य तक़रीब सिंधड़ी प्रेस क्लब ते थी, जंहिंमें फुलाडियो, हिंगोरणो ऐं ॻोठ फ़क़ीर अब्दुल करीम शर जा नौजवान मोटरसाइकिलुनि जी रैली कढी प्रेस क्लब पहुता, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सिंधी टोपी अजरक पाए पहुता, जिते मुक़ामी फनकार फ़क़ीर मोहम्मद शेख, होशू भट्ट ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश कया, जंहिंमें नौजवाननि रक़्स कयो। इन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जो अकबर शर, MFS सद्दाम शर, नसीम शर, पीपल्स पार्टी जो नबी बख्श शर, जिस्कम जो सद्दाम नोहड़ी, कादिर तन्हा, मरी इत्तेहाद जो भाग्यो मरी, सिंधी अदबी संगत जो अज़ीज़ सागर, अमर अब्बास भमरो, लेखराज मेघवाड़, नौजवान अगवाण कुर्बान मरी, हरेश कुमार मेघवाड़ ऐं ॿिया शरीक थिया।